सिख कारसा जो जीअं इंसिडेंट थियो 2007 में, त उन में जेके आहिनि कैलटीज़ काफ़ी थियूं, 400-500 माण्हू जेके आहिनि जो वर्कर हुया पीपुल्स पार्टी जा उहो गुज़ारे विया, शहीद थी विया। उनखां अलावा माण्हू ज़ख़्मी थिया हुया ऐं पंहिंजो बेनज़ीर साहिबा खे अलाह पाक ख़ैरु कयो, उन में एविक्यूट कयो वियो, उन में उनखे ज़ख़्मी न थी हुई। लेकिन बेनज़ीर साहिबा जंहिं कंटेनर में पाण सवार हुई उन कंटेनर जा कुझु जेके आहिनि लीडर जेके पीपुल्स पार्टी जा हुया उनखे चिरनि लॻण जे करे उहे ज़ख़्मी थिया हुआ। उनखां पोइ जेको आहे उहा FIR दाख़िल थी हिकिड़ी, त पोइ उहा जेका बेनज़ीर साहिबा जी पंहिंजी दस्तख़त सां उन कामिल शाह साहिबु जेके आहिनि उहो बादराबाद थाणे ते उहा दरख़्वास्त ॾिनी हुई कि तव्हां FIR असांजी मुदई ते दाख़िल कयो। पुलिस उनखां पहिरियों ई जेका आहे असांजे बादराबाद थाणे वारनि उहा FIR दाख़िल करे छॾी कारसा इंसिडेंट जी। इन जे करे हिकिड़ी FIR अॻे दाख़िल हुई, इन जे करे उहा ॿी FIR दाख़िल करण खां जेको आहे उहा माना पुलिस इनकार कयो, जेको SHO हुयो या TPO साहिबु हुयो। उनखां पोइ जेको आहे उहा साईं कामिल शाह साहिब वारा जेके आहिनि उहे हाई कोर्ट में विया हुया उन दरख़्वास्त जे अगेंस्ट के जेका आहे उन में उन ते FIR दाख़िल थिए, त पोइ उहो सेशन कोर्ट में 22 में विया हुया, 22 जेका आहे उहा रद्द थी वई, पोइ वरी हाई कोर्ट में विया। पोइ हाई कोर्ट में आफ्टर 1 ईयर जेके आहिनि उहो 2008 में जेका आहे उहो हाई कोर्ट ऑर्डर कयो कि तव्हां उनजी पंहिंजो जेका बेनज़ीर साहिबा जी मुदयत में उहा FIR दाख़िल कई वञे। लेकिन उन वक़्तु बेनज़ीर साहिबा पिंडी वारे इंसिडेंट में शहीद थी चुकी हुई। त बहरहाल पोइ हाई कोर्ट जो ऑर्डर हुयो, उहा ॿी FIR बि दाख़िल थी। उन ॿिन्ही FIR जेकी इन्वेस्टिगेशन हुई उन जो जेको आहे उनजी सरबराह असांजो उन वक़्तु हुयो DI साहिबु हेडक्वार्टर सऊद मिर्ज़ा साहिबु, उहो सरबराही उहो पियो करे। लेकिन एज़ ए SP जेका आहे उनजी जेका सुपरविजन हुई उहा केस जी मां वटि ॿिन्ही जी जेको पहिरीं FIR दाख़िल थी जेका बाद में जेका साल खां पोइ जेका जंहिंमें बेनज़ीर साहिबा जी सही सां जेका दरख़्वास्त हुई उहा उन में उहा ॿिन्ही जो केस असां वटि ई हुयो। उहा एज़ अ केस जी जांच जेको असां कंदा रहियासीं। उनखां पोइ बेनज़ीर साहिबा जेको PD वारो इंसिडेंट हुयो उन में जवाबदार गिरफ़्तार थिया। पोइ जॾहिं की जवाबदार गिरफ़्तार थिया त असांखे उन्हनि जेको आहे उहा पंजाब पुलिस जेका असांखे ॿुधायो कि हिन केस में जवाबदार गिरफ़्तार थी विया आहिनि, तॾहिं जे करे तव्हां अचो हिननि खे इंट्रोगेट कयो, थी सघे थो तव्हांजो केस जेको आहे उहो बि रिज़ॉल्व थी वञे, हल थी वञे। थी सघे थो उन जो केस में माना जेके कराची वारे केस में कारसाज़ वारे केस में जवाबदारी बि साॻा हुजनि। पर असां पोइ उनखां पोइ वियासीं होॾे पिंडी, पोइ लाहौर वियासीं, जेके जवाबदार हुया केस में जेके गिरफ़्तार थियल हुया उन्हनि खे इंट्रोगेट कयोसीं। त उहे जेके गिरफ़्तार जवाबदार हुया उन्हनि मां कोई बि जेको आहे उहो कारसाज़ वारे इंसिडेंट में जवाबदार न हुयो। जो मास्टर माइंड साॻियो हुयो हुते, लेकिन जेका ऑपरेटर हुया या जिन ऑपरेट कयो हुयो पिंडी वारे इंसिडेंट खे, त उहे ॿिया हुया, कराची वारे इंसिडेंट खे ऑपरेट करण वारा ॿिया हुया। त इन जे करे उहो केस वर्कआउट न थी सघियो। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो अक्यूज़ड हुयो, उहो उनजे लाइ बेनज़ीर साहिबु पंहिंजी किताब में नालो लिखियो हुयो कि मूंखे इन खां ख़तरो आहे। त उन अक्यूज़ लाइ जेको आहे उहो गिरफ़्तार थियो। लेकिन उहो जंहिं ॾींहुं इंसिडेंट 2007 जो थियो या इवन पिंडी वारो इंसिडेंट थियो त उहो पाकिस्तान में न हो, दुबई में हो। अहिड़ा उहो दुबई खां पाकिस्तान आयो त उहो गिरफ़्तार थियो, उनखे असां इंट्रोगेट कयोसीं। लेकिन उहो कारसा जे इंसिडेंट में उहो जवाबदार न हुयो, उनखे असां पोइ रिलीज़ करे छॾियोसीं। पोइ जेका आहे उनजी इन्वेस्टिगेशन केस हलंदी रही। लेकिन उनजा ॿ जेके ख़ुदकुश बमबार हुया उन जा 2 जेके सर हुया उहो 3-4 साल ताईं जेके आहिनि उहो जेको कोल्ड स्टोरेज में पिया रहिया। त थी सघे थो को माण्हू अहिड़ो अचे जेको उनजे जेके ख़ुदकुश बमबार उनजी सुञाणप करे उनखे उहो करे, त असां केस खे थोरो माना वर्कआउट करण में आसानी थिए। लेकिन उहो 3-4 साल ताईं उनजो कोई बि अहिड़ो माण्हू न आयो जेको उनखे सुञाणे सघे ख़ुदकुश बमबारनि खे। त पोइ आख़िर पोइ गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो कि उहे जेके सर आहिनि, 2 मुंडियूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे उहो कजे, दफ़नाए छॾिजे। उहो दफ़नाइजी आहे। बहरहाल उहो केस हिन महिल ताईं जेको आहे उहो कारसाज़ वारे इंसिडेंट वारो उहो 2014 में मां रिटायर्ड थी वियुमि। मां रिटायर्ड थी वियुमि CTD में। और CTD में जेका आहे उहो केस फाइलूं जेको हुयूं CTD में जमा कराए छॾियूं। 2014 खां पोइ मां रिटायर थी वियो आहियां। लेकिन उहो हिन महिल ताईं एज़ सच जेको आहे केस वर्कआउट न थियो आहे।